ओम शांति। अजय मिले तारीख़ 11/3/2024। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार बाप ऐं ॿारनि जी एक्टिविटी में जो अंतर आहे उनखे पहचानो। बाप तव्हां ॿारनि जी सां गॾु खेली सघंदा आहिनि, खाई न सघंदा आहिनि। प्रश्न: सत जो संग तारे कुसंग बोरे हिन जो भावार्थ छा आहे? तव्हां हाणे सत जो संग कंदा आहियो, अर्थात बाप सां बुद्धि योग लॻाईंदा आहियो त पार थी वेंदा आहियो। पोइ धीरे धीरे कुसंग अर्थात देह जे संग में ईंदा आहियो त उतरंदा वेंदा आहियो। छो जी संग जो रंग लॻंदो आहे, इन करे चइबो आहे संग तारे कुसंग बोरे। तव्हां देह से देह जे सभु संबंधनि खे भुलिजी बाप खे यादि कंदा आहियो, बाप जो संग कंदा आहियो, अर्थात बाप खे यादि कंदा आहियो त बाप समान पावन ठही वेंदा आहियो। ओम शांति। हाणे ॿारनि जी 2 क्लास थी वई, इहो सुठो आहे। हीअ हिकु यादि जी यात्रा जंहिंसां पाप कटिजंदा, आत्मा पवित्र ठहींदी वेंदी। ॿियो क्लास थींदो आहे ज्ञान जो। ज्ञान बि सहज आहे, कोई डिफ़िकल्टी न आहे। तव्हांजा सेंटर ऐं हिननि में फ़र्क़ु रहंदो आहे न। हिते त बाप वेठा आहिनि ऐं ॿार आहे। इहो मेलो आहे बाप ऐं ॿारनि जो, ऐं तव्हांजा सेंटर्स ते मेलो लॻंदो आहे ॿारनि जो आपस में। हिन करे ॿार सम्मुख ईंदा आहिनि, भले यादि कंदा आहिनि, परंतु तव्हां सम्मुख ॾिसंदा आहियो। तव्हां सां गॾु वियां, तव्हां सां गॾु बातचीत करां। इहे त मधुबन जे लाइ मधुबन में वञी करे कंदा आहियूं न, लेकिन अगरि घर गृहस्थी में या सेंटर ते बि बुद्धि बल सां त बाबा खे हाणे त मधुबन में बि बुद्धि बल द्वारा यादि कनि, साकार में त आहिनि न। बाप सम्झाईंदा आहिनि बाप ऐं ॿारनि जी एक्टिविटी में फ़र्क़ु आहे। ख़्यालु करो हिन में बाबा जो पार्ट छा आहे ऐं रथ जो पार्ट छा आहे। छा बाबा हिन रथ द्वारा खेॾी सघंदा आहिनि? हा, खेली सघंदा आहिनि। जॾहिं चवंदा आहिनि तव्हां सां वियां, ईअं ई तव्हां सां ई खावां, छो जी ख़ुदि त उहो खाईंदो न आहे। ॿार साथ खेॾंदा कूदंदा आहिनि, उहो त बाप ख़ुदि सम्झंदा आहिनि। ॿार साथ खेलंदा कूदंदा आहिनि, उहो त बाप ख़ुदि सम्झंदा आहिनि। ॿई खेॾंदा आहियूं, चईंदा त सभु कुझु कंदो त सभु कुझु हिते ई तव्हां सां गॾु आहे न, छो जो उहो सुप्रीम टीचर बि आहे न। टीचर जो त कमु आहे ॿारनि खे बहलाइणु। इंडोर गेम थींदो आहे न। अॼुकल्ह त गेम्स बि ॾाढा निकिता आहिनि, भिन्न भिन्न प्रकार जी गेम्स निकितियूं आहिनि। सभिनि खां नामी ग्रामी आहे चौपड़ जी गेम, जंहिंजो महाभारत में वर्णन आहे, परंतु उहो जुआ जे रूप में आहे। जुआ वारनि खे पकड़ंदा आहिनि। इहे सभु भक्ति मार्ग जी पुस्तकनि सां ॻाल्हियूं कढी अथनि। तव्हां ॼाणंदा आहियो कि व्रत नेम आदि सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। निर्जल रखंदा आहिनि, रोटी बि न खाईंदा आहिनि त पाणी बि न पींदा आहिनि। अगरि भक्ति मार्ग में प्राप्ति बि आहे त अल्पकाल जी। हिते त तव्हां ॿार सभु कुझु सभु सम्झाइबो आहे न। भक्ति मार्ग में धक्का ॾाढा खाईंदा आहिनि। ज्ञान मार्ग में सुख जो मार्ग आहे। ज्ञान में सभु ज्ञान मिली वेंदो आहे न। ॾिसो भक्ति मार्ग में माण्हू छा छा कंदा आहिनि बिना अर्थ। ज्ञान मार्ग में ॾाढो सहज आहे, अर्थ सहित, सिर्फ़ु बाबा खे यादि करिणो आहे। तव्हां ॼाणे विया आहियो असां सुख जो वरसो बाप खां वठूं था। भक्ति मार्ग में बि यादि करिणो हूंदो आहे हिक खे। हिक जी पूजा बि अव्यभिचारी पूजा आहे, उहो बि सुठी आहे। भक्ति बि सतो रजो तमो में थींदी आहे न। सभिनि खां ऊच ते ऊच सतोगुणी शिव बाबा जी भक्ति। शिव बाबा ई अची करे सभु ॿारनि खे सुखधाम में वठी हलंदा आहिनि, जो सभिनि खां जास्ती ॿारनि जी सेवा कंदा आहिनि, पावन ठाहींदा आहिनि, उन्हनि खे ई पुकारंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि ठिकर भितर में, इहे ग्लानी थी वई न। पोइ चईंदा आहिनि ठिकर भितर में बाबा जी। बाबा चईंदा आहिनि कि शिव बाबा ई सभु ॿारनि खे सुखधाम में वठी वेंदा आहिनि, जो सभिनि खां जास्ती ॿारनि जी सेवा कंदा आहिनि, पावन ठाहींदा आहिनि, उन्हनि खे पुकारंदा बि आहिनि। पोइ चईंदा आहिनि ठिकर भितर में आहे, इहे त ग्लानी थी वई न। तव्हां ॿारनि खे बेहद जे भाव द्वारा राज्य भाग्य मिलियो आहे,
पोइ मिलणो आहे ज़रूरु। तव्हां ज्ञान खे अलॻि, भक्ति खे अलॻि सम्झंदा आहियो। राम राज्य रावण राज्य कीअं हलंदो आहे इहे बि तव्हां नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहियो। इन करे पर्चा आदि बि छपाईंदा आहिनि, छो जो मनुष्य खे सम्झाइणी, सची सम्झाइणी बि खपे। तव्हांजो सभु कुझु सच आहे, त हीअं न ॿुधनि त पर्चा बाटे ॾियो, कॾहिं त ॿुधंदा पढ़ंदा। ॿारनि खे सर्विस करणी आहे, सर्विस त ॾाढी आहे। इहे बैच ई केतिरा सुठा आहिनि सर्विस जे लाइ। सभिनि खां वॾो ते वॾो शास्त्री इहे बैच आहे। हाणे इहे ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि, हिन में सम्झाइणो पवंदो आहे। ये यात्रा, यादि जी यात्रा अलॻि आहे। बाबा चवनि था ये यादि जी यात्रा अलॻि आहे। इनखे चइबो आहे अजपा जाप। जपणो कुझु न आहे, अंदरि में ई शिव शिव न चइणो आहे। सिर्फ़ु बाप खे सम्झ सां यादि करिणो आहे कि मां आत्मा आहियां ऐं बाबा सां गॾु आहे। बुद्धि योग बाबा वटि लॻल रहे मथे, अर्थात बुद्धि में बाबा जी ॻाल्हियूं, बाबा जी सम्झानी, बाबा जो संग खपे। इहे त ॼाणंदा आहियो शिव बाबा बाप आहे, असां आत्मा आहियूं, उन्हनि जी संतान आहे। उहो ई सम्मुख अची करे चईंदा आहिनि मां पतित पावन आहियां, मां कल्प कल्प ईंदो आहियां तव्हां सभिनि आत्माउनि खे पावन ठाहिणु। देह से देह जे सभु संबंध छॾे पंहिंजी खे आत्मा सम्झो। मूंखे पंहिंजे बाप खे यादि करो त तव्हां पावन ठही वेंदो। मुंहिंजो पार्टी आहे पतितनि खे पावन ठाहिणु। इहे बुद्धि जो योग अथवा संग बाप साथ आहे न। संग सां रंग लॻंदो आहे, चइबो बि आहे न संग तारे संग बोरी, चइबो बि आहे संग तारे। शिव बाबा जो संग तारंदो आहे, संग बोरंदो आहे। बाप सां बुद्धि योग लॻाइण सां पार थी वेंदासीं, पोइ उतरणु शुरू थींदासीं। बाप सां बुद्धि योग लॻाए करे असां पार थी वेंदासीं, पोइ उतरणु शुरू थींदो वेंदो। इन जे लाइ ई ॻाइबो आहे संग तारे संग बोरे। उनजो अर्थ बि भक्ति मार्ग वारा न ॼाणंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो असांजी आत्मा पतित आहे, उहो पावन सां गॾु योग, बुद्धि जो योग लॻाइण सां पावन ठहींदी आहे न। आत्मा जो परमात्मा बाप, आत्मा खे परमात्मा बाप खे यादि करिणो पवंदो आहे न। जॾहिं आत्मा प्योर ठहे तॾहिं शरीर बि पवित्र मिले, सचो सोनो ठही वेंदो आहे। जॾहिं असांजी आत्मा प्योर थी वेंदी आहे त असांखे शरीर बि प्योर मिलंदो आहे। इहे शरीर आत्मा जो घर आहे न। बाबा चवंदा आहिनि न इहे असांजो मंदरु आहे, असां आत्मा मूर्ति हिन में वेठा आहियूं। इहा आहे यादि जी यात्रा। योग अग्नि सां विक्रम भस्म थींदा आहिनि, खाद निकिरंदी आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो सतयुगी नई दुनिया में असां पवित्र संपूर्ण निर्विकारी हुयासीं, 16 कला संपूर्ण हुयासीं। हाणे असां बाबा खे यादि करे हूअं ठहूं था न। हाणे कोई कला न आहे, हिनखे चइबो आहे राहु जो ग्रहण। सॼी दुनिया ख़ासि भारत ते राहु जो ग्रहण लॻल आहे। तन बि कारा आहिनि, अर्थात तन बि विकार जा ठहियल आहिनि, त आत्मा बि तमो प्रधान थी वई आहे, खाद पई थी वई आहे। जो कुझु तव्हां हिन अखियुनि सां ॾिसंदा आहियो सभु कुझु कारो ई कारो आहे। कारो ई कारो अर्थात तमो प्रधान आहे। यथा राजा रानी तथा प्रजा। श्याम सुंदर जो अर्थ बि कोई न ॼाणंदा आहिनि। केतिरा नाम मनुष्यनि जा रखी छॾिया अथनि। हाणे बाप अची करे अर्थ सम्झाईंदा आहिनि। तव्हां ई पहिरियों सुंदर पोइ श्याम ठहींदा आहियो। ज्ञान चिता ते वेहण सां त सुंदर ठही वेंदा आहियो। पोइ इहो बि ठहिणो आहे, श्याम खां सुंदर, सुंदर खां श्याम। तव्हां ई पहिरियों सुंदर हुयो पोइ श्याम ठही वियो। केरु? आत्मा। ज्ञान चिता ते वेहण सां जी आत्मा पहिरियों सुंदर थी वेंदी, पोइ तत्व बि सुंदर थी वेंदा। उनजो अर्थ बाप अची करे असांखे सम्झाईंदो आहे। किंजो अर्थ बाबा सम्झाइनि था? श्याम सुंदर जो। असां आत्मा हिकु बाप खे यादि कंदा आहियूं। बुद्धि में अची वियो कि असां बिंदी आहियूं। हिनखे चइबो आहे आत्मा जी रियलाइज़ेशन।
बुद्धि में अची वियो की असां आत्मा आहियूं, बिंदी आहियूं, हिनखे चइबो आहे आत्मा जी रियलाइज़ेशन। पोइ ॾिसण जे लाइ इनसाइट, पोइ ॾिसण जे लाइ इनसाइट, इहे त सम्झण जी ॻाल्हि आहे। बाबा चवनि था आत्मा खे सम्झणो आहे, मां आत्मा आहियां, इहो मुंहिंजो शरीरु आहे। असां हिते शरीर वठी करे पाठ वॼायूं था, पहिरियों असां ईंदा आहियूं ड्रामा जे प्लान अनुसार। आत्मा आहियूं त सभु आहिनि, कोई में पाठ केतिरो, कोई में केतिरो आहे। इहे ॾाढो भारी बेहद जो नाटक आहे। हिन में नंबरवार कीअं ईंदा आहिनि, कीअं पाठ वॼाईंदा आहिनि, इहे तव्हां ई ॼाणंदा आहियो न। पहिरियों देवी देवताउनि जो घरानो आहे, इहे नॉलेज बि तव्हांखे हाणे हिन पुरुषोत्तम संगम युग ते ई मिलंदी आहे। पोइ सभु पोइ इहे कुझु बि यादि न रहंदो, की हाणे ई असांखे ज्ञान मिले थो, पोइ त इहे सभु कुझु यादि ई न रहंदो। बाप ख़ुदि चवंदा आहिनि इहे ज्ञान प्राय लोप थी वेंदो आहे। कंहिंखे बि इहो पतो न आहे की देवी देवता धर्म जी स्थापना कीअं थी थिए। चित्र त आहिनि, परंतु उहो कीअं स्थापना थिए थो कंहिंखे बि पतो न आहे। तव्हां ॿारनि खे पतो आहे, पोइ तव्हां ॿियनि खे आप समान ठाहींदा आहियो न। ॾाढा थी वेंदा त ज़रूरु लाउड स्पीकर बि रखिणो पवंदो, कोई ज़रूरु युक्ति निकिरंदी, ॾाढा वॾा हॉल जी बि दरकार पइजी वेंदी। जीअं कल्प पहिरियों जो कुझु एक्ट कई हुई उहो ई पोइ थींदी। ये सम्झ में ईंदो आहे, ॿार वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि शादी जे लाइ जो हॉल आदि ठाहींदा आहिनि, उन्हनि खे बि सम्झायो। हिते बि शादी जे लाइ धर्मशाला आदि ठाहींदा आहिनि। कोई पंहिंजे कुल जो आहे त झटि सम्झी वेंदा आहिनि, जो हिन कुल जा न हूंदा उहो विघ्न विझंदा। त जो हिन कुल जा हूंदा उहो मञंदा की इहे त सत्य ॻाल्हि आहे। जो हिन धर्म जा न हूंदा उहो लड़ंदा, चईंदा इहे त रस्म हली आई आहे, हाणे अपवित्र प्रवृत्ति मारागा। पोइ बाप आया आहिनि असां सभिनि खे पावन ठाहिणु। तव्हां पवित्रता ते जोर ॾींदा आहिनि, करे केतिरो विघ्न विझंदा आहिनि। आगा खां उन्हनि जो केतिरो मान आहे, पोप जो बि केतिरो मान आहे। तव्हां ॼाणंदा आहियो पोप छा कंदो आहे, छा अची करे कंदो आहे। लाखों करोड़ों शादियूं कराईंदो आहे, ॾाढी शादियूं थींदियूं आहिनि। पोइ अची करे हथियालो बांधंदा आहिनि। हिन में उहो माण्हू इज़त सम्झंदा आहिनि। महात्माउनि खे बि शादियुनि ते सॾु कंदा आहिनि, अॼुकल्ह सगाई बि कराईंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि काम मां शत्रु आहे, इहे ऑर्डिनेंस कढणो खपे। मासी जो घर थोरी आहे, इन में सम्झाइण जी ॾाढी युक्ति खपे। अॻियां हली करे धीरे धीरे सम्झंदा वेंदा। आदि सनातन हिंदू धर्म वारा जो हूंदा उन्हनि खे सम्झायो, उहो झटि सम्झी सघंदा आहिनि। पोइ की बराबरि आदि सनातन देवी देवता धर्म हुयो, न की हिंदू धर्म। जीअं तव्हां बाप द्वारा ॼाणिया आहियो उहो बि सम्झी करे वृद्धि खे पाईंदा रहंदा। इहे बि पको निश्चय आहे न, इहे कलम लॻंदो वेंदो आहे न। तव्हां बाप जी श्रीमत ते इहे देवी देवता धर्म, इहे देवता ठहो था न, इहे नई दुनिया में रहण वारा आहिनि। पहिरियों तव्हांखे इहे थोरी मालूम हुयो की बाप संगम युग ते अची करे असांखे ट्रांसफर कंदा। केॾी सारी आत्माएं ट्रांसफर थी वियूं आहिनि, अञा बि थियनि थियूं। जरा बि पतो न आहे। हाणे त सम्झंदा आहियो सचे पुरुषोत्तम संगम युग हिन खे चइबो आहे। इहे पुरुषोत्तम ठहनि, असां पुरुषोत्तम ठहूं था न। हाणे जेतिरो पुरुषारथ कंदा ओतिरो ठहींदा। हर हिक खे पंहिंजी दिलि सां पुछणो खपे। स्कूल में जंहिं सब्जेक्ट में कचा हूंदा आहिनि उहे सम्झी वेंदा आहिनि की असां नापास थींदासीं। इहे बि पाठशाला आहे, स्कूल आहे। गीता पाठशाला त मशहूरु आहे न। स्कूल में जंहिं सब्जेक्ट में कचा हूंदा आहिनि त सम्झी वेंदा आहिनि की असां नापास थींदासीं। इहे बि पाठशाला आहे, स्कूल आहे न। गीता पाठशाला त मशहूरु आहे, पोइ हुन जो नाम थोरो फेरे छॾियो अथनि।
तव्हां लिखंदा आहियो सची गीता झूठी गीता त बि बिगड़ंदा आहिनि, ज़रूरु खिटखिट थींदी, हिन में डिॼण जी ॻाल्हि न आहे। अॼुकल्ह त इहे फैशन पइजी वियो आहे, बस आदियुनि खे जलाइण, आग लॻाईंदा रहंदा आहिनि, जंहिं सिखायो उहो सिखिया आहिनि, अॻियां खां बि जास्ती सभु सिखी विया आहिनि, सभु पिकेटिंग आदि कंदा रहंदा आहिनि। गवर्नमेंट खे बि हर वर्ष खोट घाट पईंदी आहे, घाटो पईंदो आहे त पोइ टैक्स वधाईंदी आहे। हिकु ॾींहुं बैंक आदि सभिनि जा खाना खोले ॾींदी, अनाज आदि जे लाइ बि जांच कंदा आहिनि, जाते किथे जास्ती त न रखियो अथनि। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि सां तव्हां छुटल आहियो, इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि सां असां छुटल आहियूं। तव्हांजे लाइ इहा यादि जी यात्रा आहे। बाप चईंदा आहिनि मुंहिंजो हिन ॻाल्हियुनि सां कोई वास्तो न आहे। बाबा ॾिसो इहे सभु केरु ॿुधाईंदा आहिनि, इहे ब्रह्मा बाबा ॿुधाईंदा आहिनि। ब्रह्मा बाबा खे अनुभव हिन दुनिया जो आहे। शिव बाबा चईंदा आहिनि न, मूंखे छा करिणो आहे, मूंखे त हिन ॻाल्हियुनि सां कोई तालुक़ न आहे, मां त अची करे तव्हांखे पावन ठाहिण जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। मुंहिंजो त सिर्फ़ु कमु ई आहे रास्तो ॿुधाइण, त तव्हांजा दुख सभु दूरि थी वेंदा। हिन समय तव्हांजे कर्मनि जो हिसाबु किताबु चुकतो थींदो आहे न। रही खुई बीमारी आदि सभु ॿाहिरि निकिरंदियूं, पिछाड़ी जा रहियल कर्मनि जो हिसाबु किताबु चुकतो थियणो, हिन में डिॼणो न आहे। बीमारी में बि मनुष्यनि खे भॻवान खे यादि ॾियाराइबो आहे। तव्हां हॉस्पिटल में बि वञी करे नॉलेज ॾियो कि बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वञनि। सिर्फ़ु हिन जन्म जी ॻाल्हि न आहे, भविष्य 21 जन्मनि जे लाइ असां गारंटी करूं था त कॾहिं बि बीमार न थींदा। हिकु बाप खे यादि करण सां तव्हांजी आयु बि वॾी थी वेंदी। भारतवासियुनि जी आयु वॾी हुई, निरोगी हुया। हाणे बाप तव्हां ॿारनि खे श्रीमत ॾियनि था श्रेष्ठ ठहिण लाइ। पुरुषोत्तम अक्षर त कॾहिं बि भुलिजो न। बाबा हाणे असांखे श्रेष्ठ ठहिण लाइ इहा ज्ञान श्रीमत ॾियनि था। कल्प कल्प तव्हां ई ठहिया आहियो न पुरुषोत्तम, हीअं ॿियो कोई चई न सघे। त ईअं सर्विस ॾाढी करे सघंदा आहियो। डॉक्टर सां त कोई बि समय टाइम वठी सघंदा आहियो। नौकरी करण वारा बि ॾाढा सर्विस करे सघंदा आहिनि। मरीज़नि खे चओ असांजो बि वॾो डॉक्टर आहे, अविनाशी बेहद जो सर्जन आहे। हुन परमात्मा सर्जन खे यादि करो त सभु बीमारियुनि सां बि मुक्त थी वेंदो। उहो सभिनि खां वॾो डॉक्टर आहे, बाबा चवनि था। हीअं कंहिंखे बि सम्झायो, मरीज़नि खे सम्झायो, डॉक्टरनि खे सम्झायो। बाबा सर्विस करण जी युक्ति ॿुधाइनि था। असां हुन जा ठहिया आहियूं जंहिंसां असां 21 जन्म निरोगी ठहींदा आहियूं। हेल्थ मिनिस्टर खे सम्झायो कि हेल्थ जे लाइ एतिरो मथो छो मारंदा आहियो। सत्युग में मनुष्य ॾाढा घटि हुया, शांती सुख पवित्रता सभु हुई। सॼी दुनिया में तव्हां ई सभिनि जो कल्याण करण वारा आहियो। ॾिसो केॾी वॾी ड्यूटी आहे असांखे। पूरी दुनिया में असां ई सभिनि जो कल्याण करण वारा आहियूं। कंहिं द्वारा? बाबा जी मदद द्वारा। तव्हां आहियो पंडा, पांडव संप्रदाय आहियो। इहे कंहिंजी बुद्धि में न हूंदो आहे। फूड मिनिस्टर खे बि सम्झायो। पहिरियों सभिनि खां वॾो फूड मिनिस्टर त शिव बाबा आहे। त फूड मिनिस्टर खे बि सम्झायो। एतिरो अनाज ॾींदा आहियो त स्वर्ग में कॾहिं खोट न हूंदी। एतिरो अनाज ॾींदा आहिनि जो स्वर्ग में कॾहिं खोट न हूंदी। हाणे त तव्हां संगम युग ते आहियो न, मतिलबु सत्युग में त एॾो अनाज असां वटि हूंदो। हाणे त ॾिसो फूड जे लाइ बि मिनिस्टर्स लॻाए रखिया अथनि। उहे ई चेकिंग कंदा रहंदा आहिनि, किथे जास्ती आहे, किथे मिलावट थी थिए, किथे छा थो थिए। हर वर्ग में अलॻि अलॻि माण्हू मिनिस्टर्स वेठा आहिनि। छो जे माण्हू ठगी ॾाढो कंदा आहिनि न, सोचंदा आहिनि असां ई खाऊं। अगरि माण्हू हर हिकु सभिनि जे लाइ सोचे, हर हिकु ॿिए जे लाइ सोचंदो रहे पूरी दुनिया जे लाइ, त मिनिस्टर्स आदि ठाहिण जी ज़रूरत ई न पए।
हाणे त असां संगम युग ते आहियूं। सॼो चक्कर असांजी बुद्धि में आहे न। हिन जे लाइ तव्हांखे स्वदर्शन चक्रधारी चईंदा। असांखे हाणे परमधाम जे बारे में बि पतो आहे, व्यक्त वतन जे बारे में, सतयुग जे बारे में, त्रेता जे बारे में, द्वापर जे बारे में पतो आहे, कलयुग जे बारे में पतो आहे। असांखे सभु कुझु पतो आहे। हाणे संगम युग जे बारे में पतो आहे। त असां छा थी वियासीं? स्वदर्शन चक्र द्वारी, स्व जो दर्शन करण वारा, कि असां हिन चक्कर में कीअं कीअं पार्ट वॼाईंदासीं। बाक़ी भारत इंसॉल्वेंट ठही वियो आहे। अकल वारा अची करे अकल सिखलाईंदा रहंदा आहिनि। हर हिक खे पंहिंजे पंहिंजे फील्ड में सम्झ आहे, जो हिन दुनिया में अची करे हिक ॿिए खे ॾींदा रहंदा आहिनि। हाणे बाबा बुद्धिवाननि जी बुद्धि, जेके सभु प्रकार जी अकल आहे, उहो बि अची करे असांखे पंहिंजी श्रेष्ठ मत ॾेई करे हिन दुनिया में रहंदे हुए सदा सुख शांति ख़ुशी सां कीअं रहूं, उहो अची करे असांखे अकल ॾियनि था न। हाणे बि तव्हां ॿार ॼाणंदा, इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, अकल वारा अची करे अकल सिखलाईंदा रहंदा आहिनि। इहे बि असां ॿार ई ॼाणंदा आहियूं। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिकु बाप खे साथी ठाहे करे तव्हां सां ई वियां, तव्हां सां ई ॿुधां, तव्हां सां ई खायां, इहो अनुभव करिणो आहे। कुसंग छॾे सदा हिकु सत बाप जे संग में रहणो आहे। ॿियो आहे कर्मनि जो हिसाब किताब, यादि जी यात्रा ऐं कर्म भोग सां चुक्तू करे संपूर्ण पावन ठहिणो आहे असांखे। संगम युग ते स्वयं खे पूरो पूरो ट्रांसफर करिणो आहे। असांजो हर संकल्प, बोल, कर्म, असांजो संस्कार, स्वभाव, चाल चलन, व्यवहार सभु बाप समान हुजणी खपे। कोई बि पुराणोपन न हुजणो खपे। सभु जीअं बाबा आहे, उहा असां आत्मा आहियूं। इहो थी वियो संपूर्ण कलयुगी खां पहिरियों असांखे संपूर्ण ब्रह्मण सो फरिश्तो, पोइ सो देवता ठहिणु, संपूर्ण ट्रांसफर थियणो असांखे। स्लोगन वरदान आहे, दिलि सां मुंहिंजो बाबो चई करे सचो सौदो करण वारा सरेंडर व मर्जीवा ठहो। ब्रह्मा कुमार कुमारियूं मञण माना सरेंडर थियनि। जॾहिं दिलि सां चईंदा मुंहिंजो बाबा, त बाबा बि चईंदा ॿार सभु कुझु तव्हांजो। असां जॾहिं दिलि सां चईंदासीं मुंहिंजा बाबा, त बाबा बि चईंदा ॿार सभु कुझु तव्हांजो आहे। चाहे प्रवृत्ति में आयो, चाहे सेंटर ते आयो, लेकिन जंहिं दिलि सां चयो मुंहिंजो बाबा, त बाप बि पंहिंजो ठाहे छॾींदा आहिनि। ये दिल जो सौदो आहे, मुख सां स्थूल सौदो न आहे। सरेंडर माना श्रीमत जे अंडर रहण वारा। सरेंडर माना बाबा जी हर श्रीमत जे अंडर रहण वारा। अहिड़ा सरेंडर थियण वारा ई मर्जीवा ब्रह्मण आहिनि, जो सदा श्रीमत ते, कल्ह बाबा चई न, पंहिंजी बुद्धि खे बाबा जे अॻियां समर्पित करण ई सरेंडर आहे। अर्थात असांजी बुद्धि में सदा बाबा जी श्रेष्ठ मत रहणी खपे। इहे ई सरेंडर थियणु। स्लोगन आहे, अगरि मुंहिंजो शब्द सां प्यार आहे, त अनेक मुंहिंजे खे हिकु मुंहिंजो बाबा में समाए ॾियो। मुंहिंजो त बाबा, बाक़ी सभु बाबा जो। अॼु असांजी अति स्नेही बाप दादा जे नैननि जे नूर, पंहिंजे दिलि में दिलाराम बाप खे बसाइण वारी बाप दादा जो रथ, नंढो नंदी दादी गुलजार जी 11 मार्च 2021 के जो अव्यक्त वतन वासी थिया हुआ।
अॼु उन्हनि जी पुण्य स्मृति दिवस ते असां सभु उन्हनि जा अनमोल वचन पंहिंजे जीवन में उतारे करे उन्हनि जी स्नेह ऐं बाप दादा जी पालना जो रिटर्न करो। उन्हनि जी यही उन्हनि जे प्रति सच्ची श्रद्धांजलि थींदी। दादी गुलजार जी जे द्वारा उच्चारित कुझु अनमोल वचन आहिनि। पंहिंजी सभु ज़िम्मेवारियूं बाबा खे ॾेई करे सदा डबल लाइट रहो त ख़ुशि रहंदव। ॿियो आहे मन बुद्धि खे हिकु बाप में लॻाइणु, एकाग्र करणु, इहे ई सच्ची साधना आहे। टियों आहे परमात्मा प्यार ई निस्वार्थ प्यार आहे। हिन जे रिटर्न में असांखे सिर्फ़ु छा करिणो आहे, बाप समान ठहिणो आहे। चौथों आहे बाबा सां गॾु जो अनुभव करण जे लाइ मन बुद्धि खे क्लीन ऐं क्लियर रखो। पंजो आहे सर्वशक्तिवान बाप साथ आहे त सदा मौज में रहो, न मुंझो, न घबरायो, न कॾहिं दिलि शिकस्त थियो। छठो आहे अंतवाक शरीर द्वारा सेवा करण लाइ सदा डबल लाइट ठहो। डबल लाइट अर्थात सदा हल्का, मन बुद्धि भी बाबा सां गॾु, शरीर सां भी हल्का। सतो आहे बाप खे दिलि जो हाल ॿुधायो, नैननि में बसायो त कंहिंमें बि अख न डूबंदी। अठों आहे अंतिम समय में मन सां सेवा करण लाइ सर्व शक्तियुनि जो स्टॉक जमा करो। छा ओम शांति। बाबा खे यादि करो,